Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह असांजो मसाइल सेक्शन नंबर 52 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं त हिन में जेके बि सवाल आहिनि उन सवालनि जो आसान खां आसान जेको असां जवाबु रिकॉर्ड कयूं। असर जे वज़ू सां मग़रिब ऐं इशा जी नमाज़ पढ़ी सघूं था या न? असर जो कंहिं बि साथी वज़ू कयो इन खां बाद में उन साथी जो जेकॾहिं वज़ू बीठो आहे त उन सां ई मग़रिब जी नमाज़ इशा जी नमाज़ पढ़णु जाइज़ आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे ऐं डिपेंड तव्हांजे मथां आहे। जेकॾहिं वज़ू फासिद नाहे थियो त उन सां बंदो तमामु नमाज़ूं पढ़ी सघे थो। हेज़ ऐं निफ़ास, हेज़ ऐं निफ़ास खां फ़ारिग थी औरत रोज़ा रखे सघे थी या न? यकीन तौर ते हिकिड़ी औरत हेज़ ऐं निफ़ास खां फ़ारिग थी यानी पाक थी वई आहे। हाणे इहा औरत गुसूल करे ऐं रोज़ा बि रखंदी ऐं उन सां गॾोगॾु जेकी बि नमाज़ आहे तिलावत आहे तमामु इबादत करे सघे थी। तव्हां चयो हो त हिकु तलाक रजई थींदी आहे ऐं 3 हेज़ गुज़री वञण खां पोइ 3 तलाकूं थी वेंदियूं, पोइ तलाक बाइना कीअं थींदी? ॻाल्हि हिकिड़ी ज़हन में रखणु खपे त मां ईअं बिल्कुलु नाहे चयो त हिकु तलाक खां बाद में 3 हेज़ गुज़री वञनि त पोइ 3 तलाकूं वाक़ई थींदियूं। मां ईअं नाहे चयो, बल्कि मसइले खे सम्झणु खपे। कंहिं बि बंदे पंहिंजी घरवारी खे हिकु तलाक ॾिनी, इन खां बाद में उनखे एतिरो टाइम छॾे ॾिनई जो उनखे 3 मेंसेस गुज़री विया। हाणे इन औरत जे मथां तलाक खे बाइना वाक़ई थींदी ऐं बाइना तलाक जो हुकुम इहो ई आहे त निकाह ख़तमु थी वेंदो। हाणे जेकॾहिं रुजू करणु चाहिनि था त इहा औरत नए निकाह सां पंहिंजे मुड़ुस जे तरफ़ अची सघे थी। नओं निकाह थींदो ऐं नओं हक़मार थींदो। छाजे करे रजई तलाक 3 मेंसेस गुज़रण खां बाद में बाइना जेको थी वेंदी ऐं बाइना तलाक जो हुकुम इहो ई आहे त निकाह जेको हाणे ख़तमु आहे, निकाह नओं करणो पवंदो। पर जेकॾहिं औरत हिते निकाह करणु नथी चाहे त इहा ॿिए हंधि बि निकाह करे सघे थी। मुफ़्ती साहब, मां हाफ़िज़ क़ुरान आहियां, मूंखे को शादी जो वज़ीफ़ो ॿुधायो। सलातु तफ़वीज़ पढ़ो। सलातु तफ़वीज़ नमाज़ आहे, इन जो मां पहिरियों बि ज़िक्र करे चुको आहियां त 4 रकातूं आहिनि ऐं 4 रकात जे अंदरि सूरत फ़ातिह खां बाद में हर हिकु रकात जे अंदरि सूरत इख़लास 10 मरतबा पढ़ंदो। 10 मरतबा सूरत इख़लास पढ़ो ऐं बाद में अल्लाह ताला खां दुआ घुरो। ऐं इहो जेको वज़ीफ़ो मां पाण बि कयो हुयुमि। मुंहिंजो पहिरियों काफ़ी टाइम खां वठी करे निकाह न पियो थिए। पहिरियों निकाह जेको मुंहिंजो थियो आहे 2017 में। हाणे बि पहिरियों निकाह, ईअं न आहे त को पहिरियों निकाह थियो आहे त हाणे 2 निकाह थिया आहिनि। त उन टाइम जेको आहे मुंहिंजे शादी जे अंदरि काफ़ी रुकावट थी ऐं इन खां बाद में मुंहिंजो उस्ताद हुयो, उन खां मां पुछा कि साईं शादी जे अंदरि काफ़ी रुकावट आहे। पोइ मूंखे पंहिंजो उस्ताद इहो वज़ीफ़ो ॿुधायो त सलातु तफ़वीज़ 4 रकातूं नमाज़ आहिनि ऐं हर हिकु सूरत जे अंदरि ऐं हर हिकु सूरत जे अंदरि सूरत फ़ातिह खां बाद में 10 मरतबा कुल अल्लाह पढ़ो यानी सूरत इख़लास ऐं लास्ट में जेको आहे सलाम फेराइण खां बाद में अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह ताला यकीन तौर ते को मामिलो बनाईंदो। मेले ते वञणु कीअं आहे, सही आहे या न? मेले ते वञणु गुनाह कबीर आहे ऐं हर हिकु मुस्लमान खे बचणु खपे। मेले ते ज़िनाकारी आम हूंदी आहे, बदकारी आम हूंदी आहे ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला जी रहमत नाहे वसंदी, बल्कि अल्लाह ताला जो अज़ाब थींदो आहे उते। त हर हिकु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे त मेले ते वञण खां बचे ऐं परहेज़ करे। छाजे करे अल्लाह ताला जे गुस्से ऐं अल्लाह ताला जे कावड़ में बंदो अची वेंदो आहे। मेले ते औरतूं डांस कंदियूं आहिनि ऐं बेहयाई ऐं बदमाशी उरूज ते हूंदी आहे। त कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ नाहे त अहिड़े मौक़नि ते वञी करे ऐं अल्लाह ताला जे गुस्से जे अंदरि उहो अची वञे। ऐं हुकूमत खे इहो खपे त हुकूमत जेको आहे इन शयुनि ते, इन जॻहियुनि ते पाबंदी लॻाए। पर अफ़सोस सां चवणो पए थो त हुकूमत बि हितां टैक्स वठे थी ऐं हुकूमत ख़ुदि जेको आहे इन्हनि खे ऑफर करे थी तव्हां दरगाहुनि ते मेला लॻायो। त मुस्लमान खे बचणु खपे ऐं कभी जेको आहे इहो फेल आहे, न वञणु खपे। मस्जिद में कंहिं थांव में बाहि ॿारे सघूं था या न? मजबूरी आहे, पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न आहे। जेकॾहिं मस्जिद जे अंदरि तमामु ज़्यादा थधि आहे, कंहिं बि थांवनि जे अंदरि को बंदो अगरि बाहि खे ॿारे थो ताकी मस्जिद जे अंदरि कुझु गरमाइश थिए त कोई बि हर्ज न आहे। पर जेकॾहिं मस्जिद जे अंदरि काफ़ी मच्छर आहिनि ऐं थांव बंदो रखे करे उन में मच्छर खे मारण वारी दवा रखे थो त बि जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि नाजाइज़ या हराम अमल न आहे। घरवारी सां हथ मिलाइण ऐं भाकुर पाइण कीअं आहे जॾहिं माण्हू ॿाहिरां सफ़र करे घर जे तरफ़ अचे? बिल्कुलु सही नेकी आहे। घरवारी सां जेकॾहिं भाकुर पाइण, अहिड़ी तरह हथ मिलाइण कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे हर्ज न आहे ऐं नापसंदीदा अमल बि न आहे। बल्कि घरवारी सां मोहबत कनि, प्यार मोहबत जे अंदरि यकीन आहे त अल्लाह ताला इनखे अजुर सवाबु ॾींदो। नफ़िली इबादत आहे। जेकॾहिं कोई बि नौजवान घरवारी खे बोसो ॾिए थो या चुमी ॾिए थो या अहिड़ी तरह हंबिसरी करे थो त इन तमामु फेलनि ते अल्लाह ताला हिनखे अजुर ऐं सवाबु ॾींदो। छाजे करे इहो ॿिए हंधा बेहयाई ऐं बदमाशी खां रुकियो आहे ऐं अल्लाह ताला जे अहकाम खे न टोड़ियो न आहे।
अगरि को मौलवी न हुजे उहो मस्जिद जो इमाम थी सघे थो या न, ऐं उनखे ॾाढ़ी बि थोरी हुजे। मस्जिद जे इमाम जे लाइ मौलवी हुजणु शर्त न आहे, बल्कि एतिरो उनखे इल्मु आहे त उहो नमाज़ पढ़ाए सघे त बिल्कुलु उहो मस्जिद जी इमामत कराए सघे थो, उनखे क़ुर चङी तरीक़े सां पढ़णु अचे। बाक़ी हाणे उनखे ॾिठो वेंदो उनजी ॾाढ़ी नंढी आहे, जेकॾहिं कंहिं बि इमाम जी ॾाढ़ी नंढी आहे त उनजे पोयां नमाज़ त थी वेंदी, उहा नमाज़ मकरूह थींदी। बाक़ी नमाज़ जेको आहे फ़र्ज़ु लही वेंदो, कंहिं क़िस्म में कोई बि हर्ज न आहे। बाक़ी कोशिशि कयो अहिड़े इमाम जे पोयां नमाज़ तव्हां पढ़ण जी कोशिशि कयो जंहिंजी ॾाढ़ी जेको सुनत जे बराबरि हुजे। असांजे इलाइक़े में घोटु शादी करे ईंदो आहे त उनजी ज़ाल उन घोट जी माउ ऐं पीउ खे बाबा करे छॾींदी आहे, छा उहो सही आहे या न? बिल्कुलु सही आहे। जेकॾहिं अगरि घरवारी तव्हांजी घरवारी पंहिंजे सहुरे खे ऐं ससु खे बाबा जे लफ़्ज़ सां सॾे थी त कोई बि हर्ज न आहे, असुली हिन जो बाबो न थींदो। असुली हिन जो बाबू उहो आहे जेको हिनजे औरत जो पंहिंजे घर में वेठो आहे। बाक़ी जेकॾहिं सहुरे खे ताज़ीम जे एतबार सां बाबा चवे थी ऐं ससु खे ताज़ीम जे एतबार सां अमा चवे थी त कोई बि हर्ज न आहे, बिल्कुलु जाइज़ आहे, इन ते निकाह ते कोई बि असरु न आहे पवंदो। पेशमाम अगरि नमाज़ जो सलाम वराए छॾियो ऐं मुक़्तदी अञा नमाज़ पढ़े पियो, उनजे लाइ छा हुकुम आहे? बिल्कुलु ग़लति अमल आहे। जेकॾहिं इमाम मस्जिद जे जंहिंजी तव्हां इक़्तिदा कयो था, जंहिंजी तव्हां पोयां नमाज़ था पढ़ो, उहो सलाम वराए चुको आहे त फौरी तौरु जमायतनि खे बि सलाम वराइणु खपे। बाक़ी एतिरा सूफ़ी न थियो जो पेशमाम सलाम ॿई वराए चुको आहे, तव्हां अञा ताईं जेको आहे तैयत में वेठा आहियो, त इहा तव्हांजी बेवकूफ़ी चइबी। इमाम जे पोयां जॾहिं असां इक़्तिदा कई आहे त हाणे इमाम जेको बि नमाज़ जे अंदरि फेल करे थो या जंहिं बि नमाज़ जे मक़ाम ते पहुचे थो, फौरी तौरु मुक़्तदी खे बि जेको आहे पहुचणो पवंदो। हमबिस्तरी करणु वक़्तु घरवारी खे ॾिसणु कीअं आहे? यकीन तौर ते हिकिड़ो बंदो हमबिस्तरी कंदो त घरवारी जे जिस्म ते नज़र त पवंदी न। इहो हिकिड़ो बेवकूफ़ वारो सुवालु आहे त हमबिस्तरी जे वक़्तु घरवारी खे ॾिसणु कीअं आहे? हिकिड़ो बंदो घरवारी सां सोबत थो करे, हमबिस्तरी थो करे, त यकीन तौर ते हुनजे जिस्म खे बंदो ॾिसंदो त सही न। ऐं घरवारी जे पूरे जिस्म खे ॾिसण में कोई बि हर्ज न आहे। जेकॾहिं कोई बि मुस्लमान घरवारी सां सोबत करे थो, उनजे दौरान घरवारी जे तमामु जिस्म खे ॾिसण में कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे मिलंदो ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न आहे। गुसुल कंदा आहियूं ऐं पोइ बि विस विस ईंदा आहिनि त छा गुसुल लही वेंदो या न? दिमाग़ु उन माण्हुनि जो ख़राबु थींदो आहे जंहिंखे विस विस जो मर्ज़ु आहे। हिकिड़ो मरतबा ख़ुदा जा बंदा तूं गुसुल कयो त गुसुल लही वियो न। हाणे इहो हिकिड़ो आहे त हिकिड़ो मां गुसुल कयो आहे, पोइ अलाए गुसुल थियो आहे अलाए न थियो आहे, त इहो जेको आहे तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थी सघे थो। हिकु मरतबो तव्हां गुसुल लाहे छॾियो त गुसुल लही वियो। हिकु मरतबो तव्हां वुज़ू कयो, हाणे इन ॻाल्हि में त अलाए छो मुंहिंजो पेरु मथां सुकल हुजे, मथां मुंहिंजो हथु सुकल हुजे, मथां ॾाढी सुकल हुजे, त वुज़ू खे ऐं गुसुल खे चङी तरह अदा कयो। इन खां बाद में तसली कयो त मुंहिंजो गुसुल बि जेको आहे थी वियो आहे ऐं मुंहिंजो वुज़ू बि थी वियो आहे। बाक़ी जेकॾहिं इहो सोचींदा रहंदो अलाए गुसुल थियो आहे अलाए न थियो आहे, त पोइ क़यामत वाक़ई थी सघे थी, बाक़ी तव्हांजो गुसुल जेको आहे कॾहिं बि न लही सघंदो। पोइ तस्बीह हमेशह खीसे में हूंदी आहे, इहा वॉशरूम में बि खणी वेंदा आहियूं, उहो सही आहे या न? उहा तस्बीह बाथरूम में खणी वञणु इंतिहाई ग़लति आहे। जंहिंजे मथां अल्लाह ताला जो इस्म लिखियलु हुजे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक लिखियलु हुजे, इहा तस्बीह बैतुल ख़ला जे अंदरि खणी वञणु ग़लति आहे। बाक़ी जेकॾहिं का नॉर्मल तस्बीह आहे, जेकॾहिं नॉर्मल का तस्बीह आहे ऐं उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि इस्म न लिखियलु, पोइ कोई बि हर्ज न आहे, तव्हां बाथरूम में खणी वञी सघो था। हिकु मस्जिद में जमायत थी वई ऐं पोइ असां ॿई जमायत मदरसे में कंदा आहियूं। हिकु मस्जिद में जमायत थी वई ऐं असीं ॿी जमायत मदरसे में कंदा आहियूं, छा उहो सही आहे या न? नमाज़ थी वेंदी या न थी वेंदी? हिकिड़ी मस्जिद में हिकु मरतबो जमायत थी वई आहे त उते कोई बि मुक़ीम ॿी जमायत नथो कराए सघे। छाजे करे? जेकॾहिं ईअं कयो वेंदो त पोइ जमायत जो वेल्यू ख़तमु थींदो, त पोइ तमामु साथी ईअं चवंदा यार हाणे 5 मिंट सब्र कयो, हली करे असां पंहिंजी जेको आहे नमाज़ पढ़ंदासीं। पोइ जमायत जो जेको आहे शऊर ख़तमु थींदो, जमायत जो वैल्यू ख़तमु थींदो। पोइ हर हिकु जमायती चवंदो बसि ठीकु आहे, तव्हां असां 2 ॼणा मिली करे बाद में जमायत मस्जिद में पंहिंजी कराईंदासीं। मुक़ीम हज़रात जे लाइ मस्जिद में हिकु मरतबो जमायत कराई वेंदी, न कि बार बार कराई वेंदी अनाफ जे नज़दीक। बाक़ी जेकॾहिं अगरि कोई बंदो मुक़ीम त आहे पर उहो जीअं जो मस्जिद में दाख़िल थियो, उन ॾिठो त हाणे मस्जिद में जमायत थी वई आहे, पर जेकॾहिं उहो मदरसे में बि जमायत कराए थो, यानी मस्जिद खां हटी करे मदरसे में बि जमायत कराए थो, त पोइ बिल्कुलु जाइज़ आहे। इहा हिकिड़ी रिवायत मौजूदु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं इलाइक़े जे अंदरि सुलह जे लाइ विया ऐं पोइ मोटी जिन जो आहे त जमायत थी चुकी हुई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहल जी तरफ़ विया ऐं उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमायत सां नमाज़ पढ़ाई। जेज़ कैश खां लोन वठणु कीअं आहे? छा उहो सूद आहे? बिल्कुलु व्याज आहे। जेकॾहिं कोई बि मुस्लमान जेज़ अकाउंट खां या जेज़ कैश खां या ईज़ी पैसा खां
या कहिड़ी बि दुनिया जी बैंक खां लोन वठे थो ऐं उन लोन ते उनखे इज़ाफ़ी चार्जिस ॾियणी पए थी ऐं उन लोन ते उनखे इज़ाफ़ी रक़म ॾियणी पए थी त सर इहो व्याज ज़ुमिरे में ईंदो ऐं सभिनी मुस्लमाननि खे खपे त इन लोन खां बचण जी कोशिशि कनि। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। न इहो न आहे, इहो सूद न आहे। हिकिड़े बंदे हिकिड़ी मोटरसाइकिल वरिती, उन मोटरसाइकिल ते जेकॾहिं उन ते इज़ाफ़ी रक़म उधर जे एतबार सां भरे थो, इहो व्याज न आहे। छाजे करे व्याज न आहे त इन में जिन्स जेको आहे चेंज थी वई। हिकिड़े पासे मोटरसाइकिल आहे, ॿिए पासे छा आहे पैसा आहिनि, पर जेकॾहिं मां लोन वठां थो मूंखे मिलनि बि पैसा था ऐं वापसि बि मां छा थो कयां, त इहो छा थी वियो, जिन्स मुक़ाबले जिन्स जे, इहो त सूद थी वियो। इहो तरीक़ो बहितर आहे। साईं मां हिकु गुनाह में आहियां ऐं उन गुनाह खां मां कीअं बचां, उनजो को हल ॿुधायो। बंदे जे जिस्म जे अंदरि, बंदे जे दिलि जे अंदरि जॾहिं अलाह जो ख़ौफ़ ईंदो त बंदो गुनाह खां बचंदो, पर जेकॾहिं अलाह जो ख़ौफ़ न आहे त पोइ उहो बंदो गुनाह खां न बचंदो। ॾिसो यादि रखणु खपे त इंसान खे ॾिसी करे असां गुनाह न आहियूं कंदा, 10 साल जे ॿार खे ॾिसी करे असां गुनाह न आहियूं कंदा, पर जेकॾहिं कंहिं मुस्लमान जो इहो यकीन बणिजी वञे त मुंहिंजो अलाह मां सां मौजूदु आहे, वाह उहा माकुम आइन मां कुंतुम, जंहिं जॻह ते तव्हां मौजूदु आहियो उते अलाह बि मौजूदु आहे, ऐं इन मुस्लमान खे ख़बर पइजी वञे त अलाह मां सां मौजूदु आहे त इहो गुनाह कंदो, बिल्कुलु बि न कंदो। अलाह ताला क़ुरान हकीम में ॿिए मक़ाम ते फरमायो, व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तव्हां जूं साह जूं रॻूं आहिनि ऐं उन खां बि मां ज़्यादा क़रीब आहियां। हाणे कंहिं मुस्लमान खे ख़बर पइजी वई त अलाह मां सां गॾु आहे ऐं बिल्कुलु मुंहिंजे क़रीब आहे, ऐं इहा जेकॾहिं हक़ीक़त दिलि जे अंदरि लही वञे त कोई मुस्लमान शराब बि न पीअंदो, क़तल बि न कंदो, व्याज बि न हलाईंदो ऐं अहिड़ी तरह ज़िनाकारी जे क़रीब बि न वेंदो। इहो यकीन जेकॾहिं अची वेंदो त अलाह ताला तमामु अमाल असांजा बहितर करे छॾींदो। शाम जे वक़्तु क़ुर पढ़ी रहियो हुयुसि, हिकु शख़्स चयो त हिन वक़्तु क़ुर न पढ़, ज़वाल जो टाइम आहे। छा उहा ॻाल्हि हक़ीक़त आहे? बिल्कुलु ग़लति आहे। उन ग़रीब खे इहो बि ख़बर न आहे त ज़वाल जो टाइम शाम जे टाइम न आहे थींदो, बल्कि ज़वाल जो टाइम उन टाइम थींदो आहे जंहिं टाइम सिजु बिल्कुलु तव्हांजी प्लेनेट जे आइन में बीठो हुजे, सिजु बिल्कुलु तव्हांजे सर जे मथां बीठो हुजे ऐं सिजु याने मग़रिब जे तरफ़ बि न हुजे, मशरिक़ जे तरफ़ बि न हुजे, बिल्कुलु विच ते हुजे, इहो वक़्तु ज़वाल जो आहे। बाक़ी टे पहरी खां बाद में ज़वाल जो वक़्तु यार किथे आहे? बाक़ी टे पहरी खां बाद में कोई बि जेकॾहिं क़ुर जी तिलावत करे थो, अफ़ज़ल वक़्तु आहे, करणु खपे। बाक़ी कंहिं बेवकूफ़ जे चवण ते तिलावत खे छॾणु न खपे। असर नमाज़ खां बाद में ज़वाल जो वक़्तु कंदा आहियो, खोपड़ी कमु करे थी नथी करे। मुफ़्ती साहिबु शदीद बेरोज़गार आहियां ऐं ख़ुदकशी जा ख़्याल तमामु घणा अचनि था, मां छा कयां? इस्तग़फ़ार कसरत सां कयो ऐं यादि रखणु खपे त जेकॾहिं कोई बि बंदो ख़ुदकशी करे थो, उनजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु अज़ाब जी वईद ॿुधाई आहे ऐं इहो फ़रमायूं त जेको बंदो पाण खे ख़ुदकशी सां हलाक थो करे त क़बर में जेतिरो टाइम रहंदो ऐं जेतिरो टाइम यौम महशर क़ाइमु थिए, उन टाइम ताईं उन जंहिं हालत में मरियो आहे उन ई हालत मौत जेको आहे, मौत जी तकलीफ़ हिन जे मथां वाक़ई थींदी ईंदी। यानी हिकिड़े बंदे पाण खे बंदूक सां हलाक कयो, हिकिड़े बंदे पाण खे ज़हर सां हलाक कयो, हिकिड़े बंदे पाण खे फांसी सां हलाक कयो, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद मां इहो ई सबक़ु मिले पियो त उहो बंदो क़बर में जेतिरो टाइम रहे थो या यौम महशर ताईं, या यौम महशर ताईं जेतिरो टाइम उनखे गुज़रंदो त उनखे उहा तकलीफ़ महसूसु थींदी रहंदी ऐं उनजे मथां उहो अज़ाब जारी रहंदो। त बेरोज़गारी जे करे जेकॾहिं ख़ुदकशी जा ख़्यालात अचनि था त तौबा इस्तग़फ़ार करणु खपे ऐं कोशिशि करे। दुनिया जे अंदरि यार काफ़ी माण्हू बेरोज़गार आहिनि, ईअं न आहे त को दुनिया जे अंदरि सभई जेका बंदा याने कमाई जे एतबार सां तरक़ी में न, अमूमन दुनिया जे अंदरि काफ़ी हिसा इंसान जा अहिड़ा आहिनि जिते बेरोज़गारी आम लॻी पई आहे। बसि बंदो इहा ई सोच करे त अलाह ताला दीन ॾिनो आहे, अलाह ताला इस्लाम ॾिनो आहे, इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। शादी में अगरि कोई कुंवार खे चवे त शादी खां पोइ तोखे बकरी वठी ॾींदुसि, अगरि को न वठी ॾिए त उनजो छा हुकुम आहे? ज़बान कई आहे त पोइ मुस्लमान ज़बान ते पूरो लहे। जेकॾहिं कंहिं बि शादी जी राति घरवारी खे चयो त मां तोखे इन खां बाद में सोन ॾींदुमि या बकरी ॾींदुमि या दुनिया जो कहिड़ो बि सामान ॾींदुमि, त ज़बान कई आहे, पोइ ज़बान जे एतबार सां ॾियणो पवंदो। साईं तड़ पइजी वियो ऐं ख़बर न पई, तहजुद जी नमाज़ बि पढ़ी चुको आहियां ऐं क़ुर जी तिलावत बि कयमि, छा उन ते अजुर मिलंदो या न? अलाह ताला खां उमेदु आहे अलाह ताला अजुर ॾींदो। बाक़ी जेको आहे त जेकी बि जनाबती हालत में बंदो फ़र्ज़ु नमाज़ पढ़ी हुआ उन फ़र्ज़ु नमाज़ खे मोटाईंदो। बाक़ी जेकॾहिं नफ़ली नमाज़ पढ़ी अथई या क़ुर जी तिलावत कई अथई उनखे मोटाइणु ज़रूरी न आहे। इहो अमूमन नौजवाननि सां हालत पेश थींदी आहे। तव्हां चयो त भाॼाई सां ॻाल्हाइणु जाइज़ कोन्हे, जेकॾहिं भाॼाई ज़ोरी ॻाल्हाइणु चाहे त पोइ असां छा कयूं? भाॼाई खे थोरो शर्म अचणु खपे त हरू भरू ज़ोरी देरि सां छो ॻाल्हाए। हा, जेकॾहिं ज़रूरत पइजी वई आहे, ॾिसो कुझु मामला अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़रूरत जे मुताबिक़ जेकॾहिं अगरि भाॼाई ॻाल्हाइणु चाहे थी ऐं उनजो मुड़ुसु मौजूदु घर में न आहे ऐं ॾिसे थी त देरि खां अलावा ॿियो कोई जेको आहे फ़िलहाणो कमु बि नथो करे सघे, उन एतबार सां जेकॾहिं हिजाब में ऐं पर्दे में घरवारी देरि सां
ॻाल्हाए थी या अहिड़ी तरह को पंहिंजो ज़रूरत जो सामान ॿुधाए थी पर्दे जी हालत में त पोइ त जाइज़ आहे। छाजे करे त ॾेर खां अलावा ॿिए कंहिंखे सामान चई बि न सघंदी। बाक़ी उहे भाॼायूं जेके ज़ोरी ऐं जबरन जेको आहे ॾेरनि सां फ्री थियण जी कोशिशि कंदियूं आहिनि या ॻाल्हाइण जी कोशिशि कंदियूं आहिनि त मुंहिंजी नसीहत आहे उन्हनि खे थोरो शर्म करण जी कोशिशि कनि। जेकॾहिं कंहिंखे ॾिसी करे रूह ख़राबु थिए इन खां पोइ नफ़्स मां अछो पाणी बि अचे, छा गुस्ल वाजिबु थींदो या न? अगरि कंहिं बंदे कंहिं औरत खे ॾिठो या अहिड़ी तरह उन ग़लति को सीन ॾिठो, उन जे करे उन जे नफ़्स मां जेकॾहिं पाणी जो कतिरो आयो आहे, पाणी जो कतिरो आहे, उन में गुस्ल लाज़िम नाहे थींदो। हालांकि कंहिं औरत खे ॾिसणु या अहिड़ी तरह ग़लति का मूवी या फिल्म ॾिसणु इंतिहाई गुनाह आहे ऐं कबीरा गुनाह इन खां बचणु खपे। पर जेको मसइलो आयो आहे उन मसइले खे बयानु करण बि ज़रूरी आहे न असांजे लाइ। त कंहिं बि नौजवान जे नफ़्स मां जेकॾहिं पाणी जो हिकिड़ो कतिरो आयो त उहा इंज़ाल नाहे, उहा मनी न हूंदी आहे, बल्कि उहा मज़ी या वधी हूंदी आहे। उन ते वज़ू त फासे थी पवंदो पर गुस्ल जेको आहे लाज़िम न थींदो। बाक़ी जेकॾहिं कंहिंखां एतिरो शहवत सां पाणी निकितो आहे, शहवत सां पाणी निकितो आहे, शहवत सां इंज़ाल थियो आहे त उन सूरत में नौजवान जे मथां गुस्ल लाज़िम थी पवंदो। बाक़ी जेकॾहिं सोच वीचार सां या कंहिं औरत खे ॾिसण सां या कंहिं मूवी ॾिसण सां नफ़्स मां जेकॾहिं हिकु या ॿ कतिरो पाणी जो आयो त उन ते गुस्ल लाज़िम नाहे थींदो। गुस्ल उन सूरत में लाज़िम थींदो जॾहिं बंदे खे शहवत सां इंज़ाल थी पवे। हिकु शख़्स ख़ुदकशी कई, हाणे उन जी मिल्कियत मां जेकॾहिं सदको ख़ैरत कयूं, छा उनखे सवाबु मिलंदो या न? सवाबु बिल्कुलु मिलंदो उनखे जेकॾहिं कंहिं बंदे ख़ुदकशी कई आहे। जेकॾहिं कंहिं बंदे ख़ुदकशी कई आहे, हालांकि गुनाह आहे, अलाह ताला खां उमेद आहे अलाह ताला इन गुनाह खे माफ़ु करे। बाक़ी जेकॾहिं उनजी मिल्कियत मां को सदको करे थो, ख़ैरात करे थो, यकीन तौर ते अलाह ताला उनखे मुमकिन आहे अलाह ताला उनखे अजुर पहुचाईंदो आहे। त जेकॾहिं कंहिं बंदे ख़ुदकशी कई आहे, अगरि कंहिं बंदे ख़ुदकशी कई आहे, उनजी मिल्कियत मां जेकॾहिं सदको ऐं ख़ैरात कई वञे थी, उमेद आहे त अलाह ताला उनखे अजुर सवाबु पहुचाईंदो। हथ में लोहो कड़ो या धाॻो पाण कीअं आहे? किथां बि सबूत नथो मिले त हथ में कड़ो पायो या हथ में कारो धाॻो ॿधो। इस्लाम तालीमात बिल्कुलु न ॾिनी आहे, बल्कि मुस्लमान जॾहिं दीन खे छॾियो त इहा जिहालत जेको आम थी वई। तमामु मुस्लमान खे खपे त जेकॾहिं हथ में कोई बि कड़ो पाए थो या हथ में धाॻा पाइनि था, इन खुराफ़ात खां तमामु मुस्लमान खे बचणु खपे। ऐं उन नौजवान खे बि थोरो शर्म अचणु खपे जेके औरतुनि सां मुशाबित रखनि था, पंहिंजे कननि खे सिबराइनि था ऐं उन में वाली पाइनि था। यादि रखणु खपे त अहिड़े फ़ेल ते अलाह ताला लानत जेको आहे तव्हांजे मथां फरमाईंदो ऐं अहिड़े फ़ेल ते इहो मुस्लमान ऐं नौजवान अलाह ताला जी रहमत खां परे थींदो। छाजे करे इहा औरतुनि सां मुशाबित आहे ऐं जेको औरतुनि सां मुशाबित रखंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे मथां लानत फरमाई आहे। अगरि कोई नौजवान राति जो ख़राबु ख़्वाबु ॾिसे, अगरि कोई नौजवान राति जो ख़राबु ख़्वाबु ॾिसे ऐं सुबुह जो, अगरि कोई नौजवान राति जो ख़्वाबु ॾिसे ऐं सुबुह जो, अगरि कोई नौजवान राति जो ख़राबु ख़्वाबु ॾिसे ऐं सुबुह जो पंहिंजे कपिड़नि खे साफ़ु ॾिसे, छा उन हालत में गुस्ल लाज़िम थींदो या न? इहो मसइलो वॾो इम्पोर्टेंट आहे। जेकॾहिं कंहिं बि नौजवान राति जो ख़राबु ख़्वाबु ॾिठो आहे, यानी जिमा कंदे पाण खे ख़्वाब में ॾिठो आहे या हमबिस्तरी कंदे पाण खे ख़्वाब में ॾिठो आहे ऐं सुबुह सां जीअं जो उहो उथे थो त उनजे कपिड़नि ते कंहिं क़िस्म जा कोई बि पलीती जा निशान न आहिनि, बिल्कुलु हुनजा कपिड़ा पाक आहिनि, साफ़ आहिनि, त इन नौजवान जे मथां गुस्ल जेको आहे लाज़िम न थींदो। हा, जेकॾहिं अगरि ख़्वाबु ॾिठईं, पोइ जेकॾहिं हिकिड़ो कतिरो बि कपिड़नि खे मनी जो लॻल आहे या पाणी जो लॻल आहे या अहिड़ी तरह उनखां ज़्यादा लॻल आहे, उन सूरत में गुस्ल लाज़िम थींदो। पर जेकॾहिं राति जो कंहिं हमबिस्तरी वारो ख़्वाबु ॾिठो ऐं सुबुह सां पंहिंजे कपिड़नि खे बिल्कुलु पाक ॾिठो ऐं कपिड़नि ते कंहिं क़िस्म जो कोई बि गंदगी जो निशान ॾिठो, त इन सूरत में गुस्ल जेको आहे लाज़िम कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। हिकु औरत जो ऑपरेशन थियल आहे, उनखे कॾहिं बि ॿार न थींदो, छा उन औरत सां शादी करे सघूं था या न? जेकॾहिं मुतमिन आहियो त बिल्कुलु उन सां निकाह करणु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि नाजाइज़ हराम अमल न आहे। हिकिड़ी औरत संड आहे, हिकिड़ी औरत संड आहे, यानी उनखे कॾहिं बि ॿार न थींदो। उन औरत सां जेकॾहिं निकाह करणु चाहियो था, जाइज़ आहे बिल्कुलु, कंहिं क़िस्म जो कोई बि नाजाइज़ या हराम अमल न आहे, बिल्कुलु जाइज़ आहे। निकाह जो हुकुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो आहे, पर कोशिशि कयो त अहिड़ी औरत सां निकाह कयो जंहिंखे ॿार त थियनि न कम से कम, जंहिंसां हिकु इस्लाम, हिकु मुस्लमाननि जो नसल जेको आहे वधी अॻिते। पर जेकॾहिं को अहिड़ी औरत सां निकाह करे थो त बि कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न आहे, निकाह करे सघे थो। चाचो कमाइण जे लाइ वियो आहे, उन जी इजाज़त खां बग़ैर चाची घर खां ॿाहिरि निकिरी सघे थी या न? तमामु औरतुनि खे खपे त जेकॾहिं उनजा मुड़ुस ॿाहिरि मुल्क में विया आहिनि कमाइण जे लाइ या शहर खां ॿाहिरि विया आहिनि ॿिए शहर जी तरफ़, त उहा औरत मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर काॾे बि न वञे। ऐं जेकॾहिं मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर औरत वञे थी काॾे बि, त इहा औरत गुनाहगार थींदी।
त औरतुनि खे जेको आहे थोरो खोपड़ी इस्तेमालु करणु खपे। हिकिड़ी शइ खां जेकॾहिं मुड़ुसु झले थो न काॾे वञण खां, त कम से कम जेको आहे तव्हांखे रुकणु खपे। हाणे काफ़ी जेको आहे नौजवान जी मां शिकायत आई त साईं असांजियूं औरतूं एतिरियूं त निभागियूं आहिनि, एतिरो त उनजी खोपड़ी जेको कमु नथी करे। असां उनखे झलियोसीं त चाचनि जे घर न वञो, सोटनि जे घर न वञो, मासातनि जे घर न वञो, त बि उहे जेको आहे बेवकूफ़ रहनूं असांजी इजाज़त खां बग़ैर जेको ओॾे वियूं आहिनि। हालांकि थोरो इन औरतुनि खे शर्म अचणु खपे। छाजे करे त ॾिसो अल्लाह ताला क़ुरान हकीम में ॾिसो अल्लाह ताला क़ुरान हकीम में मर्दनि खे हाकिम बयानु कयो आहे। ar-rijalu qawwamuna 'ala an-nisa, अल्लाह ताला हाकिम बनायो आहे औरतुनि जे मथां मुड़ुसनि खे। ऐं मुड़ुसनि जी अल्लाह ताला वॾी वैल्यू बयानु कई आहे त कम से कम औरत जेको मुड़ुस जो चवणु त वठे न। ऐं यादि रखणु खपे त जेकी बि औरत मुड़ुस जो चवणु नाहे वठंदी त मुड़ुस बि उनखे कंहिं क़िस्म जी कोई बि इज़त न ॾींदो। ऐं जेकॾहिं औरत मुड़ुस जो चवणु वठंदी त यकीन तौर ते इहा औरत मुड़ुस खां इज़त जेको आहे कमाईंदी। त तमामु औरतुनि खे ईअं थियणु घुरिजे त तमामु औरतुनि जे लाइ ज़रूरी आहे जेकॾहिं अगरि मुड़ुसु किथां वञण खां रोके थो, या औरत रुकिजी पवे। जेकॾहिं मुड़ुसु बाज़ार खां रोके थो त औरत बाज़ार ॾे बि न वञे। जेकॾहिं मुड़ुसु मासातनि, सोटनि या अहिड़ी तरह नामहरम मर्दनि जे घरनि खां मुड़ुसु रोके थो त इन औरत खे रुकणु खपे। अल्लाह ताला तमामु औरतुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।